एक सुधर्मा सभा भगवान जी द्वारिका में, जे सुधर्मा सभा में बुढ़ापो न इंदो आ, रोग न इंदो आ, बीमारी न इंदी आ, बुख न लगंदी आ, प्यास न लगंदी आ, सर्दी गर्मी न थींदी आ, मृत्यु न इंदी आ। उन्हें सुधर्मा सभा में भगवान सब भक्तन सां गॾु वेठा हुया कि अचानक हिकिड़ो संदेश खणी आयो, चिट्ठी आई, पत्र आयो राजा जो। पढ़ो भाई छा लिखियल आहे। उद्धव महाराज को भगवान चिट्ठी पढ़ाई। उन चिट्ठीअ में लिखियल उद्धव महाराज चवनि था, प्रभु हे कासिद हे पत्र खणी आयो आहे कि हिकिड़ो राजा आहे जंहिंजो नालो आहे पौंड्रक, काशी नरेश जो दोस्त आहे, हिन महिल बि काशीअ में ई आहे, दोस्त वटि गॾु आहे। हाणे उनखे कंहिं भड़काए छॾियो आहे प्रभु, वो मथे ते चढ़ी वियो आहे सिर ते। काशीअ जे राजा बि उनखे भड़काए छॾियो आहे, चएसि तो तूं ई भॻवानु आहे, तूं असली वासुदेव आहे, हे द्वारिकाधीश कृष्ण नकली भॻवानु आहे। ऐं उन अभिमान खे मूर्ख खे बि अहम अची वियो आहे। ऐं हुन तव्हांजा ई सभु चिन्ह धारण कया अथई, सुदर्शन चक्र, गरुड़ जी मुकुट, मोर पंख लॻाईंदो आहे, बांसुरी बि खणी वरिती अथई, भले हलाइण न ईंदी त अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन तव्हांजी नकली कॉपी थी वियो आहे, बिल्कुलु डुप्लीकेट। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे, हिन चिठीअ में लिखियो अथई त ओ वासुदेव द्वारिकाधीश, तव्हां नकली वासुदेव आहियो, मां असली वासुदेव आहियां। इन करे मुंहिंजा चिन्ह छॾे छॾियो, मुंहिंजा चिन्ह सुदर्शन चक्र, गरुड़ ध्वज आदि आदि। ऐं अगरि न छॾींदो त तव्हांखे मूंसां गॾु युद्ध करणी पवंदी। भॻवान खे जोर सां खिल अची वई। सब जेके भी सभा में वेठा हा, सब जोर जोर से खिलण लगा। हाँ, उद्धव जी चवनि था, प्रभु तव्हां तो डुप्लीकेट निकिरी पियो, यानी डुप्लीकेट आयो आहे पौंड्रक। हाँ ॾिसो, भगवान के साम्हूं भी नकली भगवान अची वियो। भगवान जेॾीमहिल लीला पियो करे ओॾी महिल ई, ऐं पौंड्रक एॾो एॾो चालाक या मूर्ख, वो भी अभिमानी पाण खे राजा समझी वेठो। और सेम टू सेम भगवान जो ध्यान कंदो रहंदो कृष्ण जो, कृष्ण कीअं नज़र ईंदो आहे, हीअं नज़र ईंदो आहे। ऐं उन जा कुंडल भी ओड़ा ही पातई, मुकुट भी ऊँ ही लॻाई, मोर पंख भी खोचे छॾियईं, नकली हिकिड़ो चक्र भी ठाहे छॾियईं, ऐं हिकिड़ो गरुड़ जी भी ठाही नकली विज्ञान सां। खटको दबाए त गरुड़ जी उॾामण लॻे, हो नकली। चओ हरे राम, वरी बटन दबाए त हेठि अची लहे। हाणे राजा उन जी जय जयकार तो करे, काशीअ जो राजा, तो स्वाभाविक आहे उन्हनि जे पोयां तो हज़ारे लखे माण्हू हूंदा आहिनि। अरे असांजो राजा जय जय तो करे, पोइ माण्हुनि खे पसंदि अचे न अचे ॻाल्हि, ऐं ॾिसी करे उहे बि जय जयकार करण लॻा। राजा अची लाइन में बीह रहियो, हाणे राजा ई तो जय जय मनाए, बोलो पौंड्रक भगवान की। हाणे ॿुधायो, तव्हां बि था जय मनायो। अलाए छा आहे भला, अलाए काथे ध्यानु आहे तव्हांजो। कल्ह हिरण कश्यप जी जय पिया मनायो, अॼु पौंड्रक जी था मनायो। भगवान जी जय चऊं था त आवाज़ ई नथी निकिरे तव्हांजी। बोलो वृंदावन बिहारी लाल की, श्री भागवत भगवान की। तॾहिं चवंदो आहे कथा में वियो त ॿुधो बि, सोचियो बि, भई मां चवां छा थो, बसि मां जय चयमि त जय मनाए छॾींदो, कंहिंजी तो जय मनाए उहो त ॿुधो। हरे राम। हाणे भगवान खे खिल अची वई। भगवान उनखे चिठी लिखाई, भाई पंहिंजे मालिक खे, पंहिंजे राजा खे चइजां, पौंड्रक खे तोखे तकलीफ़ करण जी ज़रूरत कोन्हे, सुभाणे असां ई तो वटि अचूं था पिया। हरे राम। हाणे त हालत ख़राब थी महाराज। ॿिए ॾींहुं भगवान सेना खणी करे सिधो काशीअ में हुयो, ओॾे ई चढ़ाई करे छॾी। काशी वारे राजा वटि वेठो हूंदो, ठड़ा ठका हणंदो। राजा खे चए थो, तूं त बुरो फसाए विझ, हिते असांजी पूजा पई हले, ऐं द्वारिका में श्री कृष्ण जी हो उते वञी पूजा करायां, मां हिते पियो करायां पंहिंजी, तूं त फसाए विझ। काशीअ जे राजा चईसि, हाणे भगवान ठहियो, हाणे मैदान में अची आ। जो भगवान श्री कृष्ण मैदान में आया, भगवान खे ॾाढी खिल आई, ॾाढो खिलण लॻा त कमाल आहे, हे त मुंहिंजो डुप्लीकेट ठही वियो आहे भाई। हाँ, हिन वीचारे केॾो मुंहिंजो ध्यानु कयो हूंदो। तॾहिं पौंड्रक भगवान खे तो चए, ओ द्वारिकाधीश, हे चिन्ह छॾे तो कि न त सोचे वठ। भगवान खिलन था, तूं चए चिन्ह छॾे छॾियां, सुदर्शन चक्र छॾियां, मां बि तोसां वादो तो कयां, इहो छॾींदुमि, पर हेॾे होॾे न, तुंहिंजे ई सिर ते छॾींदुमि। हाणे ई छॾींदुमि तुंहिंजे मथों, ऐं तोखे परलोक पहुचाईंदुमि। ॾिस तुंहिंजी कहिड़ी हालत थी थिए। थोड़ी देर भगवान खेॾायो ऐं सुदर्शन चक्र खणी करे सिधो पौंड्रक जो मस्तक अलॻि किराए छॾियो।
वरी हिकिड़ो काशी जो राजा हो, उन जो मस्तक कटे सुदर्शन चक्र अहिड़ो उछलियो ईअं बाल वांगुरु वञी करे बाउंड्री पार सिधो काशी नगरीअ में वञी किरियो। हर हर महादेव। हाणे सुखदेव महाराज चवनि था भगवान केॾा करुणा निधान, केॾा कृपालु कि हो तो भगवान जो जेको ध्यान कंदो हो लालच जे करे कि मां भगवान थी पंहिंजी पूजा कराया, पाण खे पूजा कराइण जे लाइ भगवान थी उहो भगवान जो ध्यान कंदो हो, पर राग में द्वेष में दुश्मनीअ में भी ध्यान तो भगवान जो की। इन करे श्री कृष्ण भगवान हुन नकली भगवान के असली भगवान जहिड़ो पंहिंजो चार भुजाउनि वारो स्वरूप सारूप्य मुक्ति ॾेई छॾी। पौंडक मरियो नज़र आयो, मस्तक कटिजी वियो, पर तुरंत विमान अची विया, उन में भगवान कृष्ण जहिड़ो रूप धारण करे चार भुजाऊं धारण करे ऐं विमान ते वैकुंठ राही थियो। बोलो भक्त वत्सल भगवान की जय। हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरार हे नाथ नारायण वासुदेव। हल्की हल्की आवाज में, बिल्कुल धीरे। हाँ, हरे राम। इन तरह से भगवान उनके भी वैकुंठ दिनों, ॾिसो पाण जहिड़ो शरीर ॾेई छॾियो। एॾा दयालु दीन बंधु आहिनि त जेको प्रेम सां भक्ति सां भगवान जो ध्यान कंदो, प्रेम कंदो, उन ते भगवान छा निछावर न कंदा। ख़बर तो फ़र्क़ु काथे आहे, वो दुश्मनी करण जे लाइ बि 4-4 घंटा भगवान जो ध्यान कंदो। जेको जंहिंजो ध्यान कंदो आहे उहो उअं ई थी वेंदो अथव। तव्हां करे ॾिसो, तव्हां जंहिंखे तव्हां इनसाइट कंदव, नकल कंदव जंहिंजी न, धीरे धीरे तव्हां उन वांगुरु लॻणु शुरू थी वेंदो। इहा सची ॻाल्हि अथव। हिकिड़ो कीड़ो हूंदो आहे भृंगी, उहो हिकिड़े ॿिए कीड़े खे पकिड़े ईंदो आहे, पोइ भव जे करे उनजो ध्यानु कंदो आहे भृंगी कीड़े जो, भाई ईंदो मूंखे खाई न वञे, उहो लिकाए ईंदो आहे हिकिड़ी कुंड में बंदि करे। उहो ध्यानु कंदे कंदे, शास्त्रनि जी ॻाल्हि अथव, पाण बि भृंगी कीड़ो थी वेंदो आहे। हरे राम। त भक्त भी अगर सच में भगवान जो ध्यान करे तो भगवान चवंदा आहिनि पूरा प्यारा तू हृदय से मुझो ध्यान तो करे, वठ मां तुझे हृदय में तो लही अचा। भगवान उनके हृदय में विराजमान थी वेंदा आहिनि। ध्यान करण तो असांखे ईंदो की ना है, बिल्कुल कीअं ध्यान कबो आहे, चवनि था भगवान के याद कयो, इहो भी ध्यान आहे। भगवान विसरी न वञनि, इहो भी तो होश आहे। पूरो पूरो होश में रहण, इहो भी ध्यान आहे। निरंतर भगवान जी याद हुजे, इहो भी ध्यान आहे। हरि का ध्यान लगा मन मेरे, मिट जाएंगे सब दुख तेरे। हरि का नाम जपत दुख जावे, नानक बोले सहज सुभावे। चौ जय श्री